सिंधु मां कैनाल कढण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ कलमकारनि, उस्तादनि, अदीबनि ऐं शाइरनि जो मातलीअ में एहतजाज। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ मातली जा कलमकार, उस्ताद, अदीब ऐं शाइर सरापा एहतजाज बणिजी विया। एहतजाज में साफ़िन, सिंधी अदबी संगत, PTLF जे अॻवाननि ऐं सियासी तंज़ीमुनि जे अॻवाननि अब्दुल रज़ाक पंवर, अशरफ चांडियो, मुसाफ़िर हालेपुट्टो, असलम महेंद्रो, याकूब नोड़ियो, मीर शाहिद चालपुर, कैलाश मकवाणा, डॉक्टर रबडिनू चांग, एडवोकेट ज़ाहिद हुसैन चढ़ड़, शेराज ज़ंगेजो, राजा सुटड़ जी अॻवानी में फलकारा चौक खां रैली कढी वई। एहतजाजी रैली बस स्टॉप चौक ते नटण उस में धरणे जी सूरत इख्तियार करे वई, जिते मुज़ाहिरीन नारेबाज़ी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतजाजी अॻवाननि ख़िताब कंदे चयो, सिंधु दरिया में पहिरियां ई पाणी जी शदीद खोट आहे। कोटली खां हेठि पाणी न पहुचण सबबि ठठो, सिजावल, बदीन जूं ज़मीनूं समुंड गिड़काए रहियो आहे। हिननि इल्ज़ाम हयो त हाणे वफ़ाक़ी ज़बरदस्ती नवां कैनाल कढी सिंध खे बणचर बणाइण चाहे थो, जेका सिंध जी आवाम सां सरासर नाइंसाफ़ी आहे। अॻवाननि वधीक चयो त पूरी सिंध इन फ़ैसिले ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहे, पर वफ़ाक़ पंहिंजे होड ते क़ाइमु आहे। सिंध वासियुनि जे एहतजाज जो को बि नोटिस न वरितो वियो आहे। जेकॾहिं वफ़ाक़ पंहिंजो रवैयो तब्दील न कयो त एहतजाज जो रुख़ पंजाब जा रस्ता बंदि करण तरफ़ हूंदो।